आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त पाक फौज खे आईनी हदुनि बाबति मुकमल ॼाण आहे। ॿियनि खे आइन ते अमल करणु घुर्जे। आइन जे आर्टिकल 19 में इज़हार जी आज़ादी जूं हदूं आहिनि। इज़हार जी आज़ादी जी लताड़ कंहिं कंदड़ ॿियनि ते आङुरियूं नथा खणी सघनि। गज़ा में पोढ़नि औरतुनि ऐं ॿारनि जो क़त्ल सबूत आहे त दुनिया में तशद्दुद वधी रहियो आहे। भारत वालारे कश्मीर ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। भारतीय अगराई ते दुनिया जी ख़ामोशी सदन आवाज़ खे दबाए नथी सघे। कश्मीरी भाइरनि जी इख़्लाक़ी सियासी सिफ़ारती हिमायत जारी रखी वेंदी। हथियारनि जी जोड़ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन ख़राब थियण जो इम्कान आहे। असगर ख़ान अकेडमी रिसालपुर में पासिंग आउट परेड एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर तरफ़ां परेड जो मुआइनो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तक़रीब में ख़ासि मेहमान तौर शिरकत। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में ज़िलज़िले जा झटका। गदाप ऐं काठोड़ में ज़िलज़िले जे झटकनि सबब शहरनि में ॾहका। ज़िलज़िले जी माप कंदड़ मर्कज़ जो चवण आहे त कराची में ज़िलज़िले जी शिदत 2.3 रिकॉर्ड कई वई आहे। सिंध काबीना कराची में रेंजर्स की मुक़ररी के मुद्दे में 180 ॾींहनि जी वादी मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। सुप्रियो बंद खुदा बख्श वाह ऐं राइस केनाल जे मरमती कम जी मंजूरी। कराची हैदराबाद जामशोरो डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे ग्रांट ॾियण जी मंजूरी। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में ओवरसीज़ कमेटी बदिरां गवर्निंग बॉडी क़ाइमु करण जो फ़ैसिलो। थर्कोल एंड एनर्जी बोर्ड में काबीना जे 4 नवनि मेंबरनि खे शामिल करण जी मंजूरी। मलीर एक्सप्रेस वे लाइ 7,331 बिलियन रुपया जारी। रिथा खे अगस्त महीने दौरान हर सूरत में मुकम्मल करण जी हिदायत। सूबाई काबीना आम चूंडुनि में ट्रांसपोर्ट लाइ वधीक रक़म जारी करण खां रोके छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पार्लियामेंटेरियंस जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सदर इस्तीफ़ा जे फ़ैसिले बाबति इलेक्शन कमीशन खे आगाह करे छॾियो। पीपी पार्लियामेंटेरियन जी सरबराही फरियाल टालपुर खे ॾियण ते गौर। ॿारनि खे मंशियात खां महफ़ूज़ रखण लाइ स्कूलनि जी सख़्त निगरानी करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपिक्स कमेटी जो इजलास। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन, घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार ॿियनि जी शिरकत। मंशियात ऐं धाड़ीलनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवण आहे त सदर आसिफ अली ज़रदारी कचे में धाड़ीलनि जे मददगारनि खे बि गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। सदर कचे में ज़मीनुनि ते कब्ज़ो न बर्दाश्त करण जोॻो करार ॾिनो आहे। स्ट्रीट क्राइम ऐं अग़वा जा वाक़िया रोकण लाइ हिकमत अमली तयार कई आहे। ड्रग माफ़िया ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ भरपूर कमु कयो पियो वञे। सिंध मां गैर कानूनी परॾेहनि खे निकाली ॾींदासीं। वीज़ा खां सवाइ कंहिं बि माण्हू खे रहण जी इजाज़त न हूंदी। कराची पुलिस ऑफिस ते हमले में मदरसे जो उस्ताद बि मारिजी वियो आहे। स्कूलनि में मंशियात जो विकिरो रोकण लाइ कानून साज़ी कई वेंदी। वफ़ाक़ी सूबाई हुकूमत मंशियात ख़िलाफ़ गॾिजी क्रैक डाउन कंदियूं। गैर कानूनी परॾेहनि जी रिहाइशगाहुनि खे मॉनिटर कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन। ओबाउडो में औरत मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश दौरान मज़ाहमत ते बेदर्दीअ सां क़त्ल। कायनात खंबड़ो जो घर अंदर पखे में टंगियल लाश हथ वारसनि जो चवण आहे त कायनात खे संदसि मुड़ुस जे दोस्त ज़्यादती दौरान मज़ाहमत ते क़त्ल कयो आहे। मांझंदि भरिसां कोयले जी खाण जी भिक किरण सबबि 3 पोहरत फौत। लाखड़ा कोल माइंस जे 32 नंबर खाण जी भिक किरण सबबि 3 पोहरत दॿिजी विया। इंतज़ामिया तरफ़ां दॿिजी वियल पोहरतुनि खे ॿाहिरि कढण लाइ कोशिशूं तेज़। सिंध में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 5 ॿारड़ा फौत। सिंधड़ी भरिसां हिंगोरने में 5 वरहनि जो माजिद, 7 वरहनि जी नींगरी। सजा सोलंगी फौतुनि जो अंग वधी 16 थी वियो। चंबड़ में बि उरड़ीअ जे मर्ज़ सबबि 2 ॿारड़नि दमधणी हवाले कयो। ओबावड़ो में मुज़ी मर्ज़ सबबि 1 ॿारड़ो फौत। इंग्लैंड ऐं आयरलैंड ख़िलाफ़ सीरीज़ लाइ T20 टीम जो ऐलान। आज़म खान, इरफान खान ऐं मोहम्मद रिज़वान जी वापसी। ज़मान खान, उस्तामा मीर, डाब्स टाइम, अयूब फ़खर, ज़मान, शादाब खान, इमाद वसीम स्क्वाड जो हिसो हूंदा। मोहम्मद आमिर, हारिस, रऊफ़, हसन अली ऐं सलमान अली आग़ा बि टीम में शामिल।